अमरीका ऐं इसराइल पारां ज़ालमानी कार्रवाई कंदे ईरान जे सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनेई जी शहादत बैदि सिंध में न खुटंदड़ एहतजाज जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। कराची में ख़बर ॿुधण शर्त मुज़ाहिरा शुरू थी विया जॾहिं त अमरीकी कौंसल खाने अंदर दाख़िल थियण जी कोशिश कई वई त पुलिस ऐं मुज़ाहिरीन में चकरियूं शुरू थी वियूं। मुज़ाहिरो कंदड़नि अमरीकी कौंसल खाने मथां पथराव कयो, जे बैदि फायरिंग दौरान 9 माण्हुनि जे मारिजण जा इतला आहिनि। पुलिस ऐं रेंजर्स ॻोढ़ा गैस जो इस्तेमाल कंदे मुज़ाहिरीन खे पोइ ते धिके छॾियो आहे। रेस्क्यू ज़रियनि 9 माण्हुनि जे मारिजण जी तस्दीक कई आहे। अहिड़े सूरत हाल बैदि सुल्तानाबाद खां माई कोलाची रोड खे ट्रैफ़िक लाइ बंदि कयो आहे। होॾां हैदराबाद, नसीराबाद, सीता रोड, दादू, दड़ो, फुल्जी स्टेशन, खैरपुर नाथन शाह, शहदादपुर, मटियारी, टंडोला, लाड़काणो, सखर, खैरपुर मीरस, कंदकोट, शहदादकोट, बदीन, मीरपुर ख़ास, सांगड़, मिठी, उमरकोट, राधण, जामशोरो, कोटड़ी, सिजावल, टंडमोत खान, रुकन बुड़ा, कंडियारी, चूहड़, जमाली, सेवण, कंडियारो, सकरंड, मोरो, काज़ी अहमद, हिंगोरजा, कोटड़ी कबीर, हालानी, प्यारो स्टेशन समेत मुख़्तलिफ़ शहरनि में अमरीका ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया ऐं अमरीकी झंडनि ऐं डोनाल्ड ट्रम्प जे पुतले खे बाहि ॾेई साड़े वियो। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त ईरान जे सुप्रीम लीडर आयतुल्लाह अली ख़ामनेई जी शहादत बैदि सिंध में एहतजाज जो सिलसिलो शुरू थी वियो आहे ऐं हिकु एहतजाज जो न खुटंदड़ सिलसिलो शुरू थियण बैदि कराची में ख़बर ॿुधण शर्त मुज़ाहिरा शुरू थिया जॾहिं त अमरीकी कौंसल खाने अंदर दाख़िल थियण जी कोशिश कई वई त पुलिस मुज़ाहिरीन में चकरियूं शुरू थी वियूं। मुज़ाहिरो कंदड़नि अमरीकी कौंसल खाने मथां पथराव कयो, जंहिं बैदि फायरिंग दौरान 9 माण्हुनि जे मारिजण जा इतला आहिनि। पुलिस ऐं रेंजर्स ॻोढ़ा गैस जो इस्तेमाल कंदे मुज़ाहिरीन खे पोइ ते धिके छॾियो आहे। रेस्क्यू ज़रियनि 9 माण्हुनि जे मारिजण जी तस्दीक कई आहे। अहिड़ी सूरत हाल बैदि सुल्तानाबाद खां माई कोलाची रोड खे ट्रैफ़िक लाइ बंदि कयो वियो आहे।